मशहूर बुजुर्ग हजरत सैयद लश्कर शाह खरसानी जे 5 ॾींहनि वारे उर्स मुबारक जी इफ्तिदाई तकरीब पीपुल पार्टी जे अॻवान गुलाम कादर मरी पारां लश्कर शाह जी मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़ण वारी रस्म अदा कई वई। तकरीब में रमज़ान मरी, बालाच मरी, मोहम्मद खान मरी ऐं इस्माइल ओठो खां अलावा ॿिया अक़ीदतमंद मौजूद हुआ। उन मौके ते गुलाम कादर खान मरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध धरती बुज़ुर्गाने दीन, ओलियान ऐं दरवेशनि जी सरज़मीन आहे, जिन जे फैज़ सां सिंध में अमन, शांति ऐं प्यार मोहब्बत जा दरिया वहनि था। अहिड़नि बुजुर्गनि हस्तियुनि में हज़रत सैयद लश्कर शाह पिणु शामिल आहे। हिन चयो त सिंध ते सूफ़ी अज़म जा असरात मुर्तब आहिनि, जे करे हिते मुख़्तलिफ़ मज़हबनि, रंग व नस्ल ऐं ज़बाननि सां ताल्लुक़ रखंदड़ भाईचारे जो माहौल में ज़िंदगी बसर करे रहिया आहिनि। हिन चयो त पाकिस्तान पीपुल पार्टी जे दौर में सिंध में तरक्की ऐं ख़ुशहाली जा मुअसर कदम खयां विया आहिनि। अवाम के जदीद बुनियादी सहूलतूं कायम करण पीपी को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी ऐं चेयरपर्सन बिलावल भुट्टो ज़रदारी जो विज़न आहे। हिन चयो त भारत वलारियल कश्मीर जी आईनी हैसियत के ख़त्म करे अवाम ते ज़ुल्म कयो। इन मुश्किल घड़ी में पाकिस्तान पीपुल पार्टी कश्मीरी भाइरनि सां गॾु बीठल आहे ऐं इंशाअल्लाह ताला उहो ॾींहुं परे नाहे जो कश्मीरी अवाम भारती ज़ुल्म खां आज़ाद थी वेंदो। संदसि वधीक चवण हो त ऑफिशियली तकरीबन 50 साल थिया, 70 या 71 का लॻो आहे। राग भी थे तो जेके मेले में सकाफ़ती शो आहिनि, मलाखड़ा आहिनि, ढगनि जा, घोड़नि जा, माण्हुनि जा, हर शइ जो रेस थिए थो हिते। बुज़ुर्गनि जी जेके असांजा अॻे हिदायत दरगाहनि जो बि करणु खपे, माण्हुनि जो बि करणु खपे ऐं इंसान ज़ात जो ख़िदमत करणु खपे। उन सां माण्हू जो आहे हीअ सभु ख़िदमतूं आहिनि माण्हू जो। हीअ दरवेश जेके आहिनि हिन अॼु बि मेला लॻनि था, हमेशह लॻंदा अचनि, हुनजी कुझु त पंहिंजो हुननि जो किरदारु हूंदो न साईं। त हीअ इंसान ज़ात जी ख़िदमत करण सां गॾोगॾु हिन दरगाहनि जो हिन दरवेशनि जो नसीहत इन नमूने जो आहे। को आहे प्राइम मिनिस्टर, इहो गॾु कमु पिया कनि ऐं हीअ बि शो आहे। हाणे ॾिसो केतिरे क़दुरु कश्मीर जो हले थो ऐं कशा हलियो आहे। हिन जेको गिरफ़्तारियूं अंदरि मुल्क में करे शो छॾियो आहे त हाणे विढ़ूं था, हीअ करियूं था, हू था करियूं। इहे इन में कई मुनाफ़िकियूं आहिनि जेके असांजे तव्हांजे सम्झ खां मथे आहिनि। हीअ त मबनी आहे, सॼो कूड़ ते प्रोग्राम आहे। मेले में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा स्टॉल लगाया विया। अवाम तोड़े ॿारनि जी तफ़रीह लाइ सर्कस, मैजिक शो, झूला पिणु लगाया विया। सिंध जी सकाफ़त रांदि मलाखड़ो पिणु मुनक़द कयो वियो, जंहिंमें नाले वारनि मल्ह पहलवाननि पंहिंजी ज़ोर आज़माई कई ऐं कामयाब मल्ह पहलवाननि खे इनाम पिणु ॾिना विया। जॾहिं त मलाखड़े में रईस गुलाम कादर मरी खे बालाच मरी पारां सिंध जी रवायती सूखड़ी बोस्की जो पटको बदिरायो वियो। महिमाननि खे अजरकूं ओढायूं वयूं। मेले में मुख़्तलिफ़ फ़नकारनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो ऐं ख़ूब दाद हासिल कई। ॿिए तरफ़ दरगाह सैयद लश्कर शाह जे गादी नशीन सैयद अब्दुल्ला शाह खरसानी ऐं फयाज़ अली शाह मेले में कैंप क़ाइम करे मेले में आयल अक़ीदतमंदनि ऐं मुरीदनि सां मुलाक़ातूं कयूं। मेले में अमन व अमान बरक़रार रखण लाइ सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ामात कयल हुआ। 5 ॾींहनि वारे इन मेले में सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं ॿाराड़ियुनि मां अक़ीदतमंदनि ऐं मरी बिरादरी सां ताल्लुक़ रखंदड़नि वॾे अंग में शिरकत कई। साजिद अली सोलंगी, लाल टीवी न्यूज़, मीरपुर ख़ास।